नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त भिरयास्टी में खबर ॾींदड़ भिरयास्टी ڀرسان ॻोठ गुलाम मोहम्मद لاکو रھواسي ॻोठाणन जमील لاکو बिलावल لاکو इम्तियाज لاکو रायब لاکو ऐं ॿियनि जी अॻवानी में व्याज खौरन नवीद لاکو जाहिद لاکو आमिर لاکو नसीर ज़ुबैर इलाही बख्श لاکو खिलाफ सख्त एहतजाज कंदे चयो त व्याज खोर असां खे व्याज जा पैसा न ॾियण तां तंग कनि था ऐं असां जे घरनि मथां फायरिंग करे रहिया आहिनि। हिननि चयो त नवीद لاکو कायदे अवाम यूनिवर्सिटी नवाबशाह में असां खे व्याज जा पैसा न ॾियण तां घरनि मथां हमलो कराए असां खे हरासा करे रहियो आहे। हिननि चयो त सरकारी मुलाज़िम वटि करोड़े रुपयनि जी मिल्कियत किथां आई इन जी पिण जांच कराई वञे। हिननि आला इख्तियारनि SSP नौशरो फिरोज ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो त व्याज खोरनि खिलाफ कार्रवाई करे असां खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।